जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी रहंदी, इंसाफ कयो इंसाफ कयो, वधंदड़ फीस वधंदड़ फीस घटायो हाँ जी नाज़रीन, लाड़काने में अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त लाड़काने में गवर्नमेंट एलिमेंट्री मेन कॉलेज ऑफ एजुकेशन लाड़काने जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया तरफ़ां बीएड जे सालियानी फीस में वाद ख़िलाफ़ क्लासनि जो बाइकाट करे एहतजाजी रैली कढी वई आहे, जेका शहर के मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते इन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धाणू हणी हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। उन मौके ते एहतजाज कंदड़ शागिर्दनि अदील अहमद मस्तोई, ज़ाहिद जोकियो, रज़ाक मीरानी, फयाज़ अहमद सोलंकी, उसामा लाशारी ऐं शागिर्दियाणियुनि में किरण खोसो, कुरतुलाइन भुट्टो, अलीना डेतो, खुशबख्त अबड़ो ऐं ॿियनि चयो त असां गवर्नमेंट एलिमेंट्री मेन कॉलेज ऑफ एजुकेशन लाड़काने में बीएड जी तालीम हासिल करे रहिया आहियूं। कुछ ॾींहंनि अॻु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया 2600 रुपयनि मां फीस वधाए 4600 रुपया करे छॾी आहे। हिननि चयो त मुल्क में अॻु ई महांगाई ऐं बेरोज़गारीअ जे करे आम माण्हू परेशान आहे, त ॿिए पासे तालीमी इदारनि में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे फीस में बेजा इज़ाफ़ो करे तालीम जे ज़ेवर खां महरूम कयो पियो वञे, जंहिंसां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। इन्हनि चयो त कॉलेज में तालीम हासिल कंदड़ अक्सर 80% शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जो तालुक़ु ग़रीब ऐं विचोले तबिके सां आहे, जेकी मुश्किल सां पंहिंजी तालीम हासिल करे रहिया आहिनि, जिन सां वॾी ज़्यादती कई पई वञे। हिननि सिंध जे निगरान वॾे वज़ीर, निगरान तालीम वारे वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम समेत वस वारनि खे अपील कई आहे त फीस में वाद वापसि वठी शामिल परेशानी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।